इस्लामाबाद हिकु भेरो ॿीहर आलमी तवजह जो मर्कज़ बणिजी वियो आहे। छा का वॾी डील थियण वारी आहे? ईरानी वफ़द ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद में मौजूदु आहे। हाणे रुॻो अमरीकी वफ़द जे अचण जो इंतज़ारु आहे। वाइट हाउस जे तर्जुमान कैरोलिन लीवेट अमरीकी न्यूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त स्टीव विटकॉफ ऐं जैरेड कुश्नर ईरान सां ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान रवाना थी चुका आहिनि। हुन इहो बि इंकशाफ़ कयो त ईरान पाण मुलाक़ात लाइ दरख़्वास्त कई। इन खां अॻु ख़बरूं हली रहियूं हुयूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान सां ॻाल्हियुनि लाइ नायब सदर JD वेंस जी क़यादत में वफ़द पाकिस्तान मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पर हाणे नायब सदर JD वेंस अमरीका में रही इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि जी निगरानी कंदो। तंहिं हूंदे बि ॻाल्हियुनि बाबति अञा ग़ैर यकीनी सूरतहाल बरक़रार आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो आहे त ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जे दौरे दौरान ईरान ऐं अमरीका जे विच में का बि मुलाक़ात ते नाहे थी। हुन वधीक चयो त पाकिस्तान मुकमल ताउन कंदो ऐं पाकिस्तानी इख़्तियारनि सां मुलाक़ातुनि दौरान ईरानी वफ़द पंहिंजा नुक़्ता पेश कंदो। ॿिए पासे ईरानी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त अब्बास इराक़ची जो पाकिस्तान जो दौरो सिर्फ़ु ॿतरफ़ा लाॻापनि बाबति ॻाल्हियुनि लाइ आहे ऐं एटमी मामले ते का बि ॻाल्हि न थींदी, छो त उहो ईरान जे रेड लाइन मां हिकु आहे। ईरानी न्यूज़ एजेंसी मूजिबि ईरानी परॾेही वज़ीर पाकिस्तान जी आला क़यादत सां मुलाक़ातूं कयूं, जिन में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी शामिल हुआ। उन्हनि मुलाक़ातुनि में इलाइक़े जी सूरतहाल ऐं जंगबंदीअ बाबति मामला बहस हेठि हुआ। रिपोर्टुनि मूजिबि ईरानी वफ़द अॼु ई इस्लामाबाद मां मस्कत ऐं मास्को लाइ रवानो थींदो ऐं पाकिस्तान में वधीक रहण जो इरादो नाहे। ॿिए पासे ईरान अमरीका ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। रेड ज़ोन खे मुकमल तौरु सील करे छॾियो आहे, जॾहिं त अहम चौराहनि ऐं सरकारी इमारतुनि ॿाहिरां पुलिस ऐं रेंजर्स खे मुक़ररु कयो आहे, जिन में इस्लामाबाद जो सेरीना होटल पिणु शामिलु आहे।